इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तोखे मूं केतिरा इलाज कया, केॾियूं मिनतूं कयूं, धणी बशका त मूंखे पंहिंजे नियाणे जूं ख़ुशियूं ॾे, पर मुंहिंजी उहा ख़्वाहिश अधूरी रहिजी हुई धणी बशका। तुम केतिरी चरी आहीं आजाणी, ही त मर्ज़ आहे। तूं मामूली बुखार में विफलंदी आहीं ऐं मौत जी ॻाल्हि खां का घटि ॻाल्हि कंदी कोन हुई। आख़िरकार मुंहिंजी पंहिंजी ज़ुबान मूंसां ई विड़ी हुई। सचमुची मौत जी कारी गिठे मचे ॿियारियो अथव। डॉक्टरनि पूरी पक ॾिनी आहे त तोखे तमामु जल्द शफ़ा मिलंदी। तूं हिन बीमारीअ मां चढ़ी वेंदीअ। हाणे इहे दिलासा कम जन आहिनि धणी बशके, पंहिंजी क्यारी मुकमल आहे। आजाणी होश खां कमु वठे, छो हीअं हारियो अथई? अॻिते केॾी त हूंदा ई हूंदी, सोचींदे वहशत थी थिए। मूमल, ओ धी मूमल। अचां थी बाबा, अचां थी। आहे घुमल। हाँ अम्मा, आऊं आई आहियां अम्मा, इते ही बीठी आहियां। हाँ अच मुंहिंजी धीअरी मूमल, मूमल अच मुंहिंजे पासे में वेही। मां जे भर में थी वे धी त जे मां तोखे ॾिसी सघी। अम्मा, बाबा अम्मा के छा थियो आहे? अम्मा जी अहिड़ी हालत। अम्मा मुंहिंजी जीजल अम्मा। बाबा जल्दी वञ गाॾी कराया त डॉक्टर ॾे हलूं बाबा। हाणे देर थी चुकी आहे मुंहिंजी अमड़। एहसासन खे मौत अचे थो, मन में हिकु माधाण मचे थो, रोज़ नओं को रंग रचे थो, ज़ोर ज़बरदस्ती। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। होडना हस्ती टामो कई धरती, होडना हस्ती बण जी वई बस्ती, वेरुन जी बस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।